तव्हां किथे आहियो उन सूची मथां उन माण्हुनि जी तव्हां जंहिंजी देखभाल कंदा आहियो तव्हां छा पंहिंजी सूची मथां हेठि आहियो या उहो अगरि सच आहे त तव्हां उते वञो था जंहिंजे बारे में तव्हांखे परवाह कोन्हे। एतिरा माण्हू आहिनि जेके ख़बर आहे कि तव्हां उन जी देखभाल कंदा आहियो ऐं उहो तव्हां पाण खे इहो करे सघंदा आहियो छाकाणि त पंहिंजे पाण खे इहो चवणु अथव छा इहो करे रहिया आहियो तव्हां कुझु करण वारो आहियो या त तव्हां कुझु कयो था। मां हिते पूरो कमु कंदो आहियां। तव्हां मां केतिरनि माण्हुनि जी देखभाल कंदा आहियो मां ॿुधायां। मुंहिंजो मुड़ुसु 4 ॿार जेका वॾा थी विया आहिनि मूंखे तव्हांखे कुझु चवणो आहे। ॿार जॾहिं वॾा थींदा आहिनि उन्हनि खे एमेन असांजी 10 ॾोहिटा पोटा आहिनि ऐं असां पंहिंजे सभिनीनि ॿारनि सां गॾु मिली करे रखंदा आहियूं ऐं मां ॿुधंदी आहियां उहे मूंसां रोज़ु ॻाल्हाईंदा कोन आहिनि असांजो पुटु देश खां घणो वक़्तु ॿाहिरि रहंदो आहे। मुंहिंजा ॾोहिटा पोटा ईंदा वेंदा आहिनि उन्हनि खे इहो खपे उहो खपे तव्हांखे ख़बर आहे इन ॿार सां गॾु उन जी न ठहंदी आहे ऐं तव्हांखे ॿुधाए करे उहो उन में शामिलु थियणो आहे। ऐं मुंहिंजी माउ आहे जेकी 87 साल जी आहे ऐं मुंहिंजी मासी 83 साल जी आहे। उन्हनि जी ज़िमेदारी मुंहिंजी आहे ॿई मूंसां गॾु आहिनि ऐं इन जे लाइ मां उन जी देखभाल कंदी आहियां। राशन किराणो ऐं उन्हनि जी डॉक्टर जी अपॉइंटमेंट उहो सभु कुझु करिणो पवंदो आहे मुंहिंजी ज़िमेदारी आहे। इन में मदद करेनि पिया जाम शुक्रगुज़ार आहियूं। इन जे लाइ ॾाढी शुक्रगुज़ार आहियां अहसानमंद आहियां। असांजा 739 कर्मचारी ऐं असांजा 13 विदेशी दफ़्तर जेके मूंसां गॾु आहिनि ऐं तव्हांखे इम्प्रेस कोन थी कयां पर मां तव्हांखे ॿुधायां थी कि ख़बर हुजे त असां केतिरा ज़िमेदार माण्हू आहियूं ऐं ज़िमेदारी खणंदा आहियूं। ॾाढा घणा साल थिया हुया इलाही साल सूची मथां मां कोशिशि पई कयां कि मां इहो सोचियो कोन हुयो कि मां हिते पहुचंदमि। उहो जेको हिकु ॻाल्हि हुई उनखे ॾिसणो पवंदो आहे कि कहिड़ी ॻाल्हि कुझु ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेकी मुंहिंजी ज़िमेदारी हूंदियूं हुयूं। जेकॾहिं तव्हां पंहिंजी संभाल कोन था करे सघो ऐं चओ था कि तव्हां इहो ध्यान सां ॿुधो कुझु ॻाल्हियूं जेके मां तव्हांखे चवणु चाहियां थी कुझु अहिड़ियूं आहिनि कि जेके शब्द में आहिनि जेको तव्हांखे ॿुधणो पवंदो अगरि तव्हां पंहिंजी संभाल कोन कंदा आहियो। तव्हां उन मुक़ाम ताईं पहुची वेंदव जिते तव्हांखे ॿियनि खे संभाल कोन करे सघंदव जिते तव्हांखे शारीरिक तकलीफ़ूं ईंदियूं ऐं तव्हां कंहिंजी भावनाउनि सां कोन मटी सघंदव ऐं तव्हांखे ख़बर पवंदव तव्हां छा कयो। पंहिंजी संभाल करणु स्वार्थ कोन्हे इहा समझदारी आहे। मां इलाही किताबूं पढ़ियूं आहिनि हिकु माण्हू जी लिखियलु आहे जंहिंजो नालो आहे A.P. सिम्पसन। उहो 100 साल पहिरीं हली विया प्रभु वटि पर त बि ॾाढो कुझु चवंदा हुया जेको मूंखे पसंदि आहे ऐं हर वक़्तु मां इहो पढ़ंदी आहियां। मिथ्याचार जेको मूंखे पसंदि आहे उहो पंहिंजे मथां काबू आहे इहा हिकु सुठी ॻाल्हि आहे। अनुशासन हिकु सचो पाण सां प्यारु आहे। तव्हां पंहिंजे पाण खे अनुशासित करे वठो सही खाइण जे लाइ ॾेखारण जे लाइ ऐं जेको बि तव्हां कयो उनखां पहिरीं तव्हां सोचो 1 मिंट लाइ। तव्हां अगरि पंहिंजे पाण सां प्यारु नथा करे सघो त तव्हां ॿियनि सां कीअं करे सघंदव ऐं अगरि तव्हां पंहिंजे पाण लाइ उहे ॻाल्हियूं कयो त तव्हांखे उन जे लाइ उमेद रखणी आहे ऐं क़ीमत ॾियणी आहे उन ॻाल्हियुनि जी जेको प्रभु तव्हांखे ॾिनो आहे। अनुशासन ई सचो प्यारु आहे। तव्हां पंहिंजो भलो सचे में भले करे सघो था ऐं इन तरीक़े सां सोचो तव्हांजो फ़र्ज़ु आहे इहो जेतिरो ॿियनि ते तव्हां ईअं संभाल करणु ऐं मूंखे ईअं लॻे थो कि तव्हां बढ़िया ॻाल्हि ॿुधी आहे एतिरो तव्हां इहो फ़र्ज़ु निभायो पंहिंजे पाण जे लाइ पंहिंजे पाण जी संभाल कयो बलिदान कंदा आहियो ऐं तव्हांखे मसीह ठही करे उहो करिणो आहे। मां घणा दफ़ा सोचींदी आहियां कि असां हिकु पासे खड़े थी करे उहे ॻाल्हियूं ॿुधायूं स्वार्थी आहियूं मसीह आहियूं जेको चर्च वेंदा आहिनि ऐं गिरजे में वञी करे ख़ाली ॿुधाईंदा आहिनि कि असां इहो कयो आहे असांजे जीवन में ईअं कुझु थियो आहे ॿियनि जे जीवन में असां फ़र्क़ु नथा आणे सघूं। ऐं मां महान ठही करे प्रचार कयां थी प्यार ऐं ॿियनि जे पासे वञण जे लाइ ग़रीबनि जी मदद करण जे लाइ ज़रूरतमंद जी मदद करण जे लाइ पंहिंजे बारे में न सोचण जे लाइ। ऐं मां हमेशह इहो सोचींदी आहियां कि प्रचार जे मथां कुझु आहे
ऐं इन सभिनीनि जे विच में तव्हांखे पंहिंजे लाइ बि कुझु शयूं करणी अथव। अगरि तव्हां कोन कंदव पोइ तव्हां बराबरि कोन थींदव, नाख़ुशि रहंदव। हिकु नाख़ुशि मसीहा खां वधीक शइ ख़राबु कोन्हे, छो त असांखे थियणो आहे सभिनीनि खां ख़ुशि माण्हुनि जी हिकु दुनिया जे अंदरि। पंहिंजो पाण सां ओतिरो ई प्यारु कयो, एतिरो ई फ़र्ज़ु आहे जेको माण्हुनि खे प्यारु करण जो आहे। ऐं तव्हांखे कॾहिं बि उहो करणु खपे या त पाण खे घायल कयूं आहिनि ऐं उन जे सवाइ असांखे ॿिए कुझु न करिणो आहे। असांखे ध्यानु ॾियणो आहे इन ॻाल्हियुनि ते जेके ॿियनि कुझु न करणियूं आहिनि। ऐं आख़िर में असांखे इहो संदेश मिले थो त असां पाण सां ईअं नथा करे सघूं असांखे त हाणे मां पंहिंजे लाइ कुझु बि न कंदमि, मां जेको कुझु बि कंदमि उहो ॿियनि जे लाइ कंदमि। हिते तव्हां हिकु पाण में ई घुलियल थींदा आहियो, बेहूदा मसीहा थी सघंदा आहियो। ऐं हिते तव्हां बलिदान करण वारा मसीहा थी सघंदा आहियो ऐं पंहिंजे पाण खे तव्हां उते रखी सघंदा आहियो धार्मिक शइ ते जेको तव्हांखे पसंदि कोन्हे उहो तव्हां सभु कुझु छॾे ॾींदव। इहो हिकु उदाहरण आहे जेको ॿुधायां थी। तव्हां पंहिंजी कलीसिया में कुझु बि करे सघंदा आहियो ऐं उन में तव्हां जल्दी ख़बर पइजी वेंदी कि तव्हां कहिड़ी शयुनि सां करण वारा आहियो। ऐं अचानक तव्हांखे लॻंदो हर दफ़े कुझु न कुझु करण जे लाइ तव्हां आया आहियो ऐं तव्हां हिते घुराया विया आहियो, कुझु सुठो कमु थींदो ऐं तव्हां इहो करे सघंदव। कुझु 3 या 4 सालनि खां पोइ तव्हांखे गुस्सो अचणु बंदि थी वेंदो, तव्हांखे पंहिंजे चर्च जो दरवाज़ो न वणंदो, तव्हां माण्हुनि खे पसंदि कोन कंदव ऐं कुझु बि पसंदि कोन कंदव। ऐं इहो तव्हांजो कसूरु आहे छो त तव्हांखे पंहिंजे जीवन में संतुलित रहणो आहे ऐं तव्हां उहो ख़बर आहे त तव्हांखे छा करिणो आहे। तव्हांजे जीवन में इन जे विच में रहणो आहे। आमेन। मैत्री 22:37-39 में माण्हू यीशु खां पुछियो सभिनीनि खां आज्ञा वॾी छा आहे, कहिड़ी आज्ञा आहे? उन्हनि चयो सभिनीनि खां वॾी आज्ञा आहे तूं परमेश्वर पंहिंजे प्रभुअ सां पूरे मन सां ऐं पूरा पंहिंजी बुद्धीअ सां गॾु प्यार कर। पोइ उन्हनि चयो सम्मान में इहा ॿी आहे, तूं पंहिंजे पाड़े वारनि सां प्यार कर, उन्हनि खे सम्मान ॾे। ऐं हाणे ॾिसो लॻंदो आहे असां प्यार कंदा आहियूं। मां कॾहिं बि कंहिंखे बि इहो वचन चवंदे कोन ॿुधो आहे कि जीअं अॼु मां चवंदी आहियां। मुंहिंजो मतिलबु आहे हाणे त घणा साल पहिरियों मां जेसिताईं कलीसिया में रहां पई हमेशह मां इहो ई ॿुधो हुयो कि परमेश्वर ऐं असांजे पाड़े वारनि सां प्यार रखो। उहो हिकु पाण सां प्यार करण जहिड़ो ई हूंदो आहे। असांखे ॿियनि सां प्यार करणो आहे, इहो ठीकु हूंदो आहे, असांखे ईअं करणु घुरिजे। पर मूंखे सम्झ में न ईंदो आहे माण्हू ईअं छो कंदा आहिनि। मूंखे प्रभु ते मथां विश्वास आहे ऐं बाइबल असांखे इहो संबंध जोड़ण लाइ चवंदी आहे असांखे पंहिंजे पाण सां संबंध जोड़णो आहे। तीअं ई असांखे ॿियनि सां बि संबंध जोड़णो पवंदो आहे ऐं प्यार करणो पवंदो आहे पंहिंजे पाण सां। अगरि तव्हां पंहिंजे पाण सां प्यार कोन कंदा आहियो ॿिए कंहिंसां तव्हां इहो संभव ई न सम्झो। इहो कॾहिं न थी सघंदो, इहो थींदो ई न। ख़बर अथव छो जे करे असां ॾियणु कोन सघंदा आहियूं। अगरि तव्हां वटि प्रेम कोन्हे तव्हां पंहिंजी क़ीमत कोन करे सघंदव, पंहिंजी मूल्य न ठाहे सघंदव ऐं तव्हां ॿिए कंहिंजी मूल्य कीअं ॼाणे सघंदा आहियो। पंहिंजी इज़त कयो, पंहिंजे स्वभाव खे ॼाणियो ऐं पंहिंजे पाण खे तव्हां ॾिसो। मूं वटि गिलास पाणीअ जो आहे ऐं तव्हां उनखे कीअं था पी सघो ऐं साम्हूं वारे खे कीअं था तव्हां ॾेई सघो। जेसिताईं तव्हां पंहिंजे पाण सां पंहिंजे गिलास मां पाणी न पीअंदव त ॿियनि खे तव्हां कीअं पीआरींदव। मां हमेशह प्यार करण वारी इंसान ठहणु चाहियां पई पर मूंखे ख़बर न हुई कि कहिड़ी समस्या आहे मूंसां गॾु। मां पंहिंजे मन सां पूरे वचन सां इहो चवंदी हुयमि कि मूंखे प्यार करणो आहे ऐं पोइ मां असफल थींदी रहियमि ऐं उन खां पोइ ख़बर पई मां सुञाते वरितो मां पंहिंजे पाण सां प्यार न कंदी आहियां। मां जाम चालाक आहियां, दोष देशी आहियां, मां कंहिंसां प्यार न करे सघंदी आहियां, मुंहिंजे अंदरि प्यार ई कोन्हे त मां कीअं कंदमि। प्रभु मूंखे महिर कयो कि मां पंहिंजे पाण सां प्यार कयां पहिरें, पोइ ॿियनि जे लाइ कयां। इहो ॾाढो मुश्किल हुयो। अगरि तव्हां पंहिंजे पाण सां सही रहंदव त तव्हां ॿियनि जे लाइ उहो कोशिशि कंदव। अगरि तव्हां इहो न कयो तव्हांजी नंढी ज़िंदगीअ में ब्रेक वठणु खपे ऐं तव्हांखे हेठि ताईं वञणु खपे जंहिंसां गॾु संबंध जोड़ियो आहे उन जे लाइ। पाण खे पसंदि कंदा आहियो, पाण खे प्यार कंदा आहियो, पाण खे सही सम्झंदा आहियो, सही ज़रूरत खे पूरो कंदा आहियो, तव्हां उहो कंदा आहियो पंहिंजे लाइ।
छा तव्हां पंहिंजी ज़रूरतुनि खे पूरो कंदा आहियो बिना बुरो मने उन जे लाइ? कॾहिं असां पंहिंजे लाइ कुझु बि कराए वठंदा आहियूं, पोइ असांजे अंदरि हिकु राक्षस आहे जेको असांखे बुरो महसूसु कराईंदो आहे, इहो कयो आहे, हाणे तव्हां इहो कंदव, तव्हां इहो करे सघंदा आहियो, तव्हां ईअं छो कयो आहे, ॿिए खे झुकाए सघंदा आहियो, हीअ तव्हांजी ज़रूरत पूरी थी हुई, तव्हां ईअं छो कयो, तव्हांखे ईअं करणु न घुरिजे हा? ॿुधायो, मां सच थी चवां या न? असांजी परेशानी जी जड़ इहा ई आहे, शैतान कोन चाहींदो आहे त असां पंहिंजे जीवन जो मज़ो वठूं। ख़बर अथव छा? छो जे करे येशू खे मारियो वियो हुयो जीअं असांजे जीवन में उहो थिए ऐं आनंद वठूं। इन करे असां पंहिंजे पाण लाइ यूहन्ना 10:10 में असांखे चयो वियो आहे कि असांजे जीवन में उहो बुनियादी रूप में ॾाढो 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 पाण में ई जीवन खे पंहिंजो मज़ो वठण लाइ उन पंहिंजे जीवन खे मज़ो वरितईं ऐं असांजे लाइ जीवन खे मज़ो ॾिनई। असांखे पंहिंजे जीवन जो मज़ो वठणो आहे। असां हिन मुंहं जे मथां इन जे लाइ कोन आहियूं कि असां जॾहिं बि वञूं सांस खणूं ऐं कुझु बि सुठो कोन थिए। मां पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे पाण सां ॾिसी सघंदी आहियां। मूंखे इहो पसंदि आहे कि हिक ॿिए सां गॾु मज़े में रहूं ऐं असां सोचे सघूं कि प्रभु केतिरो पसंदि करे थो। मां कंहिंखे बि कुझु बि न थी चई सघां, छाकाणि त मूंखे ईअं लॻंदो आहे कि उहो सभु कुझु आहे, उन सभु कुझु सुठो कयो आहे, उनखे पसंदि आहे इहो सभु करणु। उन असांजी परेशानियूं दूरि कयूं आहिनि ऐं असांजी कम्युनिटी खे उहो अची करे पाण कयो अथई ऐं जेकी असांजी उदासी हुई उन पाण परे कई ऐं असांजे मथां उहो सभु कई। हताश हुयो उहो माफ़ु करे छॾियईं ऐं प्रभु असांखे चई जेसि ताईं तव्हां पाण आनंद न वठणु चाहींदा न वठी सघंदव। तव्हां मां केतिरा ॼणा सोचींदा आहिनि तव्हां पंहिंजे पाण खे ओतिरो मूल्यवान कोन था सम्झो जेको तव्हां मां केतिरा माण्हू पाण खे परखंदा आहिनि। इहा सच ॻाल्हि आहे। तव्हांखे इहो ॾिसणो आहे कि तव्हां छा करे रहिया आहियो। मां सालनि ताईं इहो सभु कयो, मूंखे पसंदि कोन हुयो, मुंहिंजी आवाज़ बि न हुई, मूंखे ईअं लॻंदो हुयो कि मूंखे कुझु नथो वणे, पर त बि मां इहा कोशिशि कई ऐं अॻियां वधियमि जेको मूंखे पसंदि कोन हुयो। मुंहिंजो मतिलबु आहे तव्हांखे सिखणो पवंदो हुन सां गॾु संतुष्ट रहनि ऐं हुनजो जेको सभ खां वधीक इस्तेमालु करणो आहे उहो कंदो। आमीन। असां पंहिंजी ज़रूरतुनि खे नज़रअंदाज़ करे छॾियूं, उहो असांखे मिलंदो। ऐं मां तव्हांखे ॿुधायां जेके माण्हू हिते अची वेठा आहिनि ऐं घणा 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 साणा जेके टीवी ॾिसी रहिया आहिनि, तव्हां माण्हू लाइ जेको कयो उहो पोइ तव्हांजे लाइ हिकु मिज़ाज अथव जेको वेंदो कोन। तव्हां इनखे सही करण जे लाइ कुझु नथा कयो, तव्हां इनाम कोन मिलंदो। मुंहिंजे लाइ कॾहिं केरु कुझु करण वारो आहे? हा, जॾहिं तव्हां ॿुधंदव पंहिंजे पाण खे चवंदव तव्हां छो नथा चओ मां पंहिंजे लाइ कुझु करण वारी आहियां। ठीकु आहे, ॿुधो, इहो ॾाढी ज़रूरी ॻाल्हि आहे। इहो सम्झो, कंहिंखे बि ख़ुशि करण जो कमु कोन ॾियो, तव्हां पंहिंजे पाण खे ख़ुशि कयो। हाणे अगरि तव्हां कंहिं बि शइ जे लाइ कोन आया आहियो ऐं जेको ॿुधण जे लाइ आया आहियो, पोइ तव्हांजे अचणु सफल थींदो। सच त इहो ई आहे। इहो फेसबुक सुठो थींदो बंदि करे छॾियो, तव्हांखे ख़ुशि करण जो कमु न ठहियो। घणा साल ताईं मां देव सां गॾु गुस्सो थियसि छो त मूंखे ख़ुशि कोन करे सघंदो हुयो। सभिनीनि खां पहिरियों मां पंहिंजे पाण खे इहो फ़ैसिलो कयो कि मां पाण ख़ुशि थींदमि ऐं पोइ चवंदमि मां हमेशह उहे ई शयूं ॾिसंदी हुअमि जेको देव न करे सघियो। मुंहिंजो मतिलबु आहे देव ॾाढो सुठो आहे, उहो मूंसां गॾु सुठो रहंदो हुयो, आज़ादी ॾींदो हुयो ऐं मुक्ति ॾींदो हुयो। मूंखे ख़बर आहे कि कुझु करण वारा ॾींहं हुया, पर मां चाहींदी हुअमि कि उहो मूंसां गॾु रहे ऐं जेसि ताईं मां चवां उहो हुतां हटे न। पर मां चवंदी हुअमि कि मूंखे गुल वारी परफ्यूम वठी ॾे ऐं उहो मुंहिंजे लाइ उहो वठी ईंदो हुयो हमेशह। ऐं मां चवंदी हुअमि हमेशह कि उहो मुंहिंजे लाइ शयूं वठी अचनि। मां हमेशह ॾिसंदी हुअमि हिकु मुड़ुसु पंहिंजी ज़ाल खे कुझु ॾिए थो, पोइ मां चवंदी हुअमि तूं मूंखे न ॾींदो आहे, तूं मूंखां ईअं न कंदो आहे। मां हमेशह इहे ॻाल्हियूं चवंदी रहंदी। मां सोचियो मूंखे खपे त मां पाण वञी वठी ईंदमि।
हलो बि हाणे वधण जो वक़्तु आहे ऐं ॿियनि खे असां ख़ुशि रखण जी ज़िमेदारी बंदि करे छॾियूं। बाक़ी देव खे हिकु शइ ख़बर कोन्हे, पर उहो 11 शयुनि में जाम सुठो आहे ऐं उनखे इहा ख़बर कोन्हे छा करणो थो चाहे, कहिड़ी शयुनि जे मथां ध्यानु नथो ॾियणु चाहे। सुठो आहे, ॾिसो हर हिकु शइ सुठी हूंदी आहे। सिधी सोच वारो इंसानु आहे ऐं मां चई कि मुंहिंजो मतिलबु कोन्हे अगरि मां वञी वठी अचां ऐं तव्हां हुनखे वापसि करे छॾियो। ऐं मुंहिंजो मतिलबु आहे शायदि इहो सच आहे ऐं पोइ उहो कोन थियो सम्झे। ख़बर अथव असांजे लाइ उहो हमेशह घुमंदा रहंदा आहिनि। इन जो भावनात्मक हिसो ख़बर ई कोन्हे कि असां छा सोचियो हुयो ऐं आख़िर में छा ख़रीद कयो। मां ॿुधायां थी मुंहिंजो जीवन अचानक मटिजी वियो। मुंहिंजे आनंद जो स्तर हिते कोन्हे, हितां खां मथे हली वियो आहे। मूंखे ख़बर आहे कंहिं ॿिए खां ख़ुशि नथी रही सघां। मुंहिंजी ज़िमेदारी आहे कि मां हमेशह पंहिंजे पाण सां ख़ुशि रहां। मां उहे शयूं कंदमि जेके मूंखे ख़ुशी ॾींदियूं, मां उहो न कंदमि जेके मूंखे ख़ुशियूं न ॾींदियूं। मां ॿियनि जे लाइ घणियूं शयूं कंदी आहियां। मूंखे दान पसंदि आहे, मूंखे इहो करणु ॾाढो सुठो लॻंदो आहे। माण्हुनि जी मदद करे सघां, मूंखे इहो पसंदि आहे। मूंखे जाम माण्हुनि सां गॾु वञणु विहणु सुठो लॻंदो आहे ऐं जंहिं महिल मूंखे इहा ज़रूरत पूरी थींदी आहे त मूंखे ईअं लॻंदो आहे गुस्सो अची वियो आहे। मुंहिंजो छा थींदो, मुंहिंजो छा थींदो, मुंहिंजो छा थींदो, मुंहिंजो छा थींदो। तव्हांजे कुझु करण खां पहिरीं मां करे छॾियो। मुंहिंजो मतिलबु आहे मां उहो पुराणो गानो एॾी देरि खां ॻायां पई। प्रभु ने चयो कि इहो न, वरी न, मूंखे कोन ॿुधणो आहे इहो गानो, वरी कोन ॿुधंदसि। मुंहिंजो छा थींदो, मुंहिंजो छा थींदो। मुंहिंजे लाइ कुझु करण वारो कोन आहे। मां हफ़्तो ॾाढो इहो कमु कंदी रहियसि। देव ॿाहिरि वियो घर खां ऐं गोल्फ खेॾणु लॻो। घर में मां अकेली वेठी हुयसि। मां चवां पई मुंहिंजो छा थींदो, मुंहिंजो छा थींदो। मामा 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 मां तव्हां मां केतिरो शक्तिशाली आहे? कोन आहे न। मुंहिंजो मतिलबु आहे शायदि हिते अॼु हिकु ग़लति समूह आयो आहे। पोइ ख़बर अथव शायदि हिकु इंसानु हुजे जेको टेलीविज़न में ॾिसंदो हुजे मुंहिंजे संदेश आहे। ख़बर अथव छा, मूंखे लॻे थो कॾहिं असांखे ख़बर आहे कि पंहिंजे लाइ कुझु करणु था सघूं, पोइ असां उन बाबति इहो चिड़चिड़ शिकायत इहे चराप ॻाल्हियूं उन जी आदत लॻी चुकी हूंदी आहे ऐं इन जे करे असांखे पंहिंजे ॿारनि सां इहो करिणो पवंदो आहे। असां पंहिंजे पाण सां सुठा नथो करे सघूं छाकाणि त असांखे लॻे थो कि असांखे उन जी ज़रूरत पइजी वई आहे। असांखे इहो खपे, असांखे उहो खपे। ॿियनि जे लाइ असां इहो पूरो करण जे लाइ कोशिशि कंदा आहियूं ऐं पंहिंजे पाण लाइ बहाना ठाहींदा आहियूं। पोइ अगरि तव्हां उहो कंदा आहियो वरी तव्हां बड़बड़ कंदा आहियो। ख़बर अथव देव कॾहिं बि इहो कमु न ॾिनो ख़ुशि करण जो। उहो हमेशह चए हल गोल्फ खेॾणु हलूं, हल बॉल गेम खेॾूं, ॿाहिरि वञी करे फुटबॉल ॾिसूं। मुंहिंजो मतिलबु आहे जेको बि उहो करणु पसंदि कंदो आहे उहो कंदो आहे। ऐं मां माता आहियां जी हिकु त्यागी आध्यात्मिक, हिकु धार्मिक। मुंहिंजो मतिलबु आहे फरीसे खे मात ॾेई सघंदी आहियां ऐं तव्हां मां कुझु माण्हू मुंहिंजी टीम में अची सघंदा आहिनि। असांजो हिकु वॾो समूह हुजे। मुंहिंजो मतिलबु आहे कि एतिरी वॾी त्यागी आहियां ऐं ॿियो एतिरी आध्यात्मिक आहियां, केतिरी देरि ताईं पूरी दुनिया जी मदद कयां। कोई मुंहिंजे लाइ कुझु नथो करे। जेसिताईं प्रभु मूंखे इहो न ॿुधायो हो मां सोचणु शुरू करे छॾियो ठीकु आहे मां उहो ई शइ कंदमि जेके मूंखे मज़ो अचे। मां उदास न रहंदमि, ग़लति न कंदमि। कुझु न हुयो जेको मज़ो अचे। एतिरी देरि ताईं कमु कयो आहे, कुझु ॿियो कोन, छड़ो कमु 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 ऐं ॿियनि जी सबार। मां जॾहिं चवणु शुरू कयो ठीकु आहे अॼु मां हाणे शुरू करण वारी आहियां, मूंखे ख़बर आहे छा करिणो आहे। मुंहिंजो मतिलबु आहे देव इन ते चई सघंदो आहे मां हाणे वक़्त में इन सां गॾु गुज़ारियो आहे। मूंखे कुझु वणे नथो छाकाणि त मुंहिंजे लाइ कुझु बि उहो कमु न आहे जेको मां पंहिंजे मन सां कयो हुजे ऐं उहा शइ जेकी मूंखे ख़र्चु कोन ॾियारी आहे ऐं उहो कमु जेके मां ज़िमेदार कोन खई आहे इन खां मथां मूंखे न वणी। उहो मुंहिंजे लाइ अॻियां वधी वियो ऐं प्रभु मूंखे उहो कमु करण लाइ चई जेको मूंखे पसंदि आहे। उहा हिकु ग़लती जेकी मां वरी कई हुई। मां तव्हांखे ॿुधायां कि मां हमेशह ईअं चयो मां सही आहियां।
असां पंहिंजी मनोरंजन पाण कंदा आहियूं। प्रभु असांखे चवंदा आहिनि की मनोरंजन करण लाइ तव्हां सॾु कोन कयो पाण खे। मां शुरू कई उहा ॻाल्हि ऐं पंहिंजे पाण खे सम्झायो। मां छुटी वरिती ऐं वञी करे वेठमि ऐं ख़बर अथव छा कयो, उहो कमु कयां ऐं पोइ तव्हां वञो छुटीअ ते ऐं वापसि अची करे तव्हांखे सुम्हणो कोन पए ऐं तव्हां कॾहिं हिन तरह सां ईअं कंदा आहियो की तव्हांखे ॾाढो वणे थो, कंहिंखे कुझु न वणंदो आहे, केरु थकियलु हूंदो आहे ऐं ख़बर अथव मां छा ॾिठो आहे, ॾाढी 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 लंबी यात्रा खां पोइ हिकु ॻाल्हि मिली। तव्हांखे ॿुधायां थी, मूं वटि वक़्तु ई कोन आहे मनोरंजन जे बारे में। पंहिंजे जीवन में तव्हांखे उहो कमु करिणो आहे। ऐं इन मां घणा ॾाढा 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 सादा आहिनि। मां तव्हांखे मुंहिंजे लाइ कुझु ॿुधायां थी। मां कुझु ॻोल्हे कढिया आहिनि, उहो पंहिंजे लाइ मूल्य आहिनि ऐं सचा आहिनि, ख़ूबसूरत आहिनि। मूंखे लॻंदो आहे की प्रभु इन जी आदत विधी आहे, छाकाणि त मां तव्हांखे ॿुधाए सघां। मूंखे पसंदि आहिनि चमकण वारी शयूं, मूंखे शयूं पसंदि आहिनि, मूंखे घाटा कलर पसंदि आहिनि, मूंखे पसंदि आहिनि प्यारी प्यारी शयूं। ऐं मां बसि वेही करे शयूं खे ॾिसंदी आहियां जेकियूं प्यारियूं आहिनि। मूंखे उहो पसंदि आहिनि जीअं मां उनखे ख़ूबसूरत सां ॾिसी सघां। इलाही शयूं आहिनि जेके असांखे प्रभु जे क़रीब आणण में मदद कंदियूं आहिनि ऐं मां सोचींदी आहियां की असांखे प्रभु सां गॾु ॾिसणो आहे। मां हिकु ॾींहुं हिकु चिड़िया ॾिठी, ख़ूबसूरत रंग हुयो नीरो। मुंहिंजे जीवन में घणा साल ताईं तॾहिं चिड़िया खे मां नज़र अंदाज़ कंदी हुयमि, मूं वटि उहो वक़्तु न हुयो। पोइ हाणे बि मां उन ख़ूबसूरत चिड़िया खे ॾिसी सघंदी आहियां ऐं सोचां थी प्रभु केतिरो सिजात्मक आहे। उन्हनि कहिड़े तरीक़े सां संसार खे ख़ूबसूरत अद्भुत रंगनि सां रंगियो आहे, जीअं असांखे खपे तीअं उन कयो आहे। ऐं मां चवां थी त की इहा कहिड़ी ॻाल्हि आहे। असां हमेशह ध्यानु बि न ॾींदा आहियूं की उन्हनि छा कयो। असां पंहिंजे सुठे दोस्त सां गॾु वॉक करणु वेंदा आहियूं। मूंखे त बसि, तव्हांखे ख़बर आहे, अगरि मां कंहिंखे ॻोल्हे वठां, उन्हनि ॾींहंनि में इहो मुश्किल थींदो आहे, पर अगरि तव्हां सुठा दोस्त आहियो, मां तव्हां सां गॾु कॉफ़ी पीअणु पसंदि कंदमि ऐं तव्हां सां गॾु 45 मिंट कलाक बि ॻाल्हाए सघंदी आहियां। छड़ो ॻाल्हियूं न, पर तव्हांखे ॿुधायां इहो सुठो आहे। मूंखे माण्हुनि सां गॾु वक़्तु बिताइणु सुठो लॻंदो आहे। मां सोचींदी आहियां केतिरी ख़ूबसूरत लॻे, जॾहिं ख़्यालु कंदी आहियां सुठा आहिनि ऐं हिकु ॿिए सां गॾु हमेशह माण्हुनि जे विच में हुजां जंहिंसां कुझु सिखी सघां। उन माण्हुनि जे विच में न रहो जेको तव्हांखे टुकराए, उन माण्हुनि जे विच में रहो जेको तव्हांखे सिखी सघो ऐं माण्हू तव्हांखे चुनौती ॾे, तव्हां हितां मथां अचो। सुठी फिल्म पसंदि आहे, मूंखे आराम करणु पसंदि आहे। ॿियो कोन, असांखे आराम पसंदि कोन्हे, पर बसि छड़ो एतिरो ई की मूंखे इंतज़ारु आहे की मां उहो आराम करे सघां। देव ऐं मां अॼु राति जो असांजे घर में वेंदा आहियूं ऐं जॾहिं मुंहिंजो मतिलबु आहे मां 35 सालनि ताईं पूरे घर जे मथां भॼ दुक कंदी पई आहियां ऐं किथे बि हफ़्ते जे हर राति मथां राति जो 9-10 बजे ताईं कंदी रहंदी आहियां। जीअं मां ईअं आहियां ऐं देव मुंहिंजे लाइ कुझु कंदो आहे ऐं मूंखे चुप रहणु पसंदि आहे, मूंखे शांती पसंदि आहे, मूंखे दान करणु पसंदि आहिनि, सची में पसंदि आहे। ॿियनि जे कंहिंखे मुंहं मां कुझु खपे ऐं मां उन जे लाइ उहो खणी अची सघां। ॿियनि जे चेहरे ते मुस्कुराहट पसंदि आहे। जॾहिं असां कंहिंजे चेहरे ते मुस्कुराहट खणी ईंदा आहियूं, पंहिंजे ते बि अची वेंदी आहे। ॿियो कुझु न, मूंखे ख़ुशी मिलंदी आहे ॿियनि जी मदद करण में। भुलिजो न, तव्हां हिकु बहितर कमु करे सघंदा आहियो ॿियनि जी संभाल करण में, पाण खे स्वस्थ रखण में। ऐं तव्हां स्वस्थ रहो, पंहिंजी देखभाल कयो ऐं तव्हांखे उहो चिंता न रखणी आहे त तव्हां पंहिंजी भावनाउनि खे ऐं उन बीमारियुनि खे परे कयो पंहिंजे जीवन जे क्षेत्र मां। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं।
हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।